मूंखे पूरी पक आहे त राति असां सां ज़रूर धोखो थिए। इन करे असां साम्हूं हूंदासीं ऐं तव्हां पासीरा हुजो। जेकॾहिं को धोखो थिए थो या को असांखे नुक़सान रसे थो त तव्हां असां तरफ़ न पर उन्हनि जे पोयां वञो। रमज़ान मां ई सालार रहज़न जे ॻोठ मथां फिरी ओताक तरफ़ लिकी विहंदासीं। थोड़ी देर तरसी तव्हां ककर जे घर तरफ़ वञो। तव्हां ककर जे घर में दाख़िल न थींदो बल्कि उते का अड़ वठी लिकी वहिजो ऐं ककर जे घर जे मथां फायरिंग कजो। अॻे चकर वारी लापरवाही असांजी गिची में पयल आहे। ॿीहर मां का बि लापरवाही नथो चाहियां। बाबा असां संभाले वठंदासीं, तव्हां वञी आराम कयो। हैदर जेकर हिन दफ़े बि का साज़िश रिथियल हुजे त पोइ लाशुनि जा ढेर लॻी वेंदा। सूबेदार साहब तूं छो ॿुधाए केस ठाहिण लाइ घणा लाश खपनि?